बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूअर्स। जी असां सिंधी अलफ़बे जे बारे में पढ़ी आया हूँ, जंहिंमें 52 लेटर्स आहिनि ऐं असां अलफ़बे जी पटी भी मुकमल पढ़ी आया हूँ। अॼु असां जेके सिंधी अलफ़बे जूं 10 पटियूं मशहूरु आहिनि, अॼु उन्हनि मां पहिरीं पटीअ ते डिस्कस कंदासीं। पहिरीं पटी कहिड़ी आहे, अचो त पढ़ूं था। पहिरीं पटी खे असीं चवंदा आहियूं ज़बर वारी पटी, ज़बर वारी पटी। हाणे ज़बर छा थींदी आहे? ज़बर हिकु लीक टुकड़ो थींदो आहे, उहो कंहिं बि सिंधी अखर जे मथां असीं ॾींदा आहियूं, पर उन जे सफ़ा मथां ॾींदा आहियूं जीअं असां उनखे सम्झी सघूं ऐं सुञाणे सघूं। हाणे जीअं असां सिंधी अखरनि मां हिकिड़े अखर ते उहा पटी जेकी आहे, उन पटी जे मथां उहो असां लीक टुकड़ो ॾिनो आहे उन अखर जे मथां। सही, हिन लीक टुकड़े खे चवंदासीं असीं ज़बर। मथां आहे त ज़बर, जेकॾहिं हेठां हूंदी त उनखे असीं ॿियो नालो ॾींदासीं। सही आहे। अचो त असीं अॼु हिनखे पढ़ूं था। अलफ़ अख अल ज़बर अ, बे बदक बे ज़बर ब, बे बुक बे ज़बर ब, भे भित भे ज़बर भ, ते तारो ते ज़बर त, थे थेलो थे ज़बर थ, टे टोपी टे ज़बर ट, ठे ठूठ ठे ज़बर ठ, से सवाब से ज़बर स, पे पग पे ज़बर प, जीम जुती जिम ज़बर ज, जे जिभ जे ज़बर ज, झे झिरकी झे ज़बर झ, ñे मुञ ñे ज़बर ञ, चे चंडु चे ज़बर च, छे छटी छे ज़बर छ, हे हजम हे ज़बर ह, खे खचर खे ज़बर ख, दाल धोल दाल ज़बर द, धाल धोबी धाल ज़बर ध, डाल डेरा डाल ज़बर ड, डाल डेरा डाल ज़बर ड्र, ढाल ढगो ढाल ज़बर ढ, ज़ाल ज़रो ज़ाल ज़बर ज़, रे रेला रे ज़बर ड़, ढे माड़ी रे ज़बर ढ, ज़े ज़ंजीर ज़े ज़बर ज़, सीन सीटी सीन ज़बर स, शीन 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 ज़बर श, स्वाद सुप स्वाद ज़बर स, ज़्वाद ज़ईब ज़्वाद ज़बर ज़, तुए तो तुए ज़बर त, ज़ुए ज़ालिम ज़ुए ज़बर ज़, एन ऐनक ऐन ज़बर अ, गैन गालिचो गेन ज़बर ग, फे फानूसो फे ज़बर फ, फे फितो फे ज़बर फ, काफ कलम काफ ज़बर क, काफ कुतो काफ ज़बर क, खे खट्टा खे ज़बर ख, गाफ गॾो गाफ ज़बर ग, गे गहूं गे ज़बर ग, घे घोड़ो घे ज़बर घ, ङे सिंगा ङे ज़बर ङ, लाम लकुन लाम ज़बर ल, मीम मस मीम ज़बर म, नून नथ नू ज़बर न, णूण वण णू ज़बर न, वाह वाढो वाह ज़बर व, हे हाथी हे ज़बर ह, अलफ़ नंढड़ो अल ज़बर अ, ये यको ये ज़बर य। हाणे इहे अखर असीं पढ़ियासीं सिंधी अलफ़बे जा, जंहिंमें असां मथां ज़बर ॾिनीसीं। अचो त इन जा कुझु एग्ज़ाम्पल बि पढ़ूं। हाणे हिन में हिकिड़ी जेकी मेन इम्पॉर्टेंट शइ हुई, पहिरियों त असां हिन में अखर सुञातोसीं त अल्फ़ा मथां ज़बर अथसि, ऐं ॿियो हिन में जेकी मोस्ट इम्पॉर्टेंट थींदा हिन में आवाज़ु उचारणु। जेको अल्फ़ कल ज़बर अ, इहो आवाज़ु जेको आहे इहो असांखे अॻिते हली कमु ईंदो आहे। जीअं हीअ अखर आहिनि, इन अखर जॾहिं असां मिलाईंदासीं उन्हनि मां लफ़्ज़ ठहंदा आहिनि। जीअं असीं अलफ़बे जे ज़बर जा कुझु मिसाल ॾिना आहिनि, जंहिंमें खे पे गे नून पे गे नून थे मीम टे। हाणे इन्हनि जा एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि। हाणे असां इन्हनि खे फ़क़ति ज़बर जे उचार सां ई उचारींदासीं। जीअं ॾिसो, जीअं असां अॻ में इहो बि पढ़ी आया आहियूं त बाबा सालिम अखर, सॼा अखर ऐं मुंड वारा अखर, जंहिंजो लिंक मां तव्हांखे कमेंट बॉक्स में बि ॾियां थो। अचो त इनखे असीं पढ़ूं। जीअं ॾिसो, खे खट, जॾहिं असां कॾहिं बि अखर मिलाईंदा आहियूं लफ़्ज़ ठहण जे लाइ, त हाणे ॾिसो हिन जी असां मुंड वारी शिकिल लिखंदासीं, खे खट जी, ऐं पे पग साॻी हूंदी। सही, त हे छा थी वियो? ख प। हाणे इनखे ज़बर बि ॾिना हूंदसि, खे ज़बर ख पे ज़बर प, खे ज़बर ख पे ज़बर प, खप, खे ज़बर ख पे ज़बर प, ख प, खे ज़बर ख पे ज़बर प, खप। वरी अहिड़ी तरह ग न, गे गूं ग न, हे ग न, ऐं ही आहे प प ग, ऐं हे नून आहे न, थे थेलो न, मथां ज़बर न थ,
अहिड़ी तरह मीम साॻियो ई असां रखूं था हिते ऐं टेटो बि मथां ज़बर म ट मीम ज़बर म टे ज़बर ट म ट। हाणे मेन जेको मक़सदु आहे हिनखे सम्झाइण जो उहो इहो आहे त जीअं ॾिसो हिन जा असां अख़र उचारियूं नथा, हिन जा फ़क़ति जो फ़क़ति असां आवाज़ उचारींदासीं जीअं ख प ग न प ग न थ म ट। अॼु असां अलफ़ बे जे ज़बर जे बारे में इहो पढ़ियोसीं। कोशिशि कंदासीं त असीं हिकु ॿी वीडियो ठाहींदासीं जंहिंमें तक़रीबन 30, 35 ऐं 40 जे लॻभॻि अहिड़ा लफ़्ज़ खणंदासीं जंहिंमें ज़बर जे आवाज़ ई पुकारियूं। थैंक यू।